ठारूशाही भरपासे के इलाइक़नि में मंशियात जो आज़ार वधी वियो आहे, जेकरे शहर मंशियात की लानत के ख़त्म करे नौजवान नस्ल के तबाही का बचाइण जो मुतालबो किया है। रिपोर्ट करियो आहे फराज मलूक मस्तोई। ठारूशाह में मंशियात जो आज़ार वधी वियो। शहर ऐं उन जे आस पास के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चैर्स, आफ़ीम, शराब, आइस, हीरोइन, ज़ेडे गुटको सरेआम विकिरो थियण लॻो। जॾहिं त शहर जो नौजवान नस्ल होटलुनि, मकाननि ऐं दरगाहुनि ते सरेआम चर्स, आफ़ीम, आइस, शराब, कचो ठरो आम तौर ते वापराइण लॻो। जॾहिं त केतिरा ई नौजवान मंशियात वापराइण सबबि फ़ौत थी विया आहिनि ऐं केतिरा ई नौजवान कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला हुजण सबबि ज़िंदगी मौत जी जंग विड़ी रहिया आहिनि। जॾहिं त पुलिस जा आला अमलदार मंशियात जे आम विकिरे ते ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। ठारूशाह में चर्स, आफ़ीम, शराब, कचो ठरो इन पतो हीरोइन विकाम जे जण के आम सीधे जो दुकान है इन पता माण्हू खपा आहिनि। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल ऐं पुलिस माल वठण में मसरूफ़। असां बिलावल भुट्टो साहब खे हथ ॿधी अपील कंदासीं ऐं आला ऐवाननि खे बि असां अपील कंदासीं त महिरबानी करे हे ठारूशाह मां या ॿियनि इलाइक़नि मां ही जेको हीरोइन, चर्स, आफ़ीम जा जेके नशा आहिनि इहे ख़त्म कराए वञनि। मंशियात सॼे शहर में हले थी पई ऐं ज़ेडेकीअ जो कारोबार तमामु घणो ठारूशाह में हले थो पियो ऐं कचो शराब बि तमामु घणो हले थो। चर्स बि हर जॻह ते मिले थो पियो। पुलिस नंढड़े दुआरीअ खे पकड़े उनखे त वॾियूं अज़ियतूं ॾिए थी, पर मंशियात जे ख़िलाफ़ु को बि तारीफ़ नथी वठे। उहा जो घर घर जे अंदरि गुटके, ज़ेडेकीअ, शराब, ठरे अहिड़े क़िस्म जूं शयूं ऐं बि वेंदे चर्स ऐं हीरोइन जे ताईं जो कारोबार जेको आहे सो असांजे आस पास थी रहियो आहे ऐं इंतिज़ामिया उन पासे ॾे ध्यानु ई नथी पई ॾिए। इंतिज़ामिया खे घुरिजे त इन्हनि मसइलनि ते पंहिंजो तहरुक वठी करे नौजवाननि खे मंशियात जे लानत खां बचाइनि। सरेआम हिते चर्स खपे थो ऐं सरेआम हिते गुटको, सोपारियूं, 2100 या ॿिया मंशियात जा मेन पुड़ियूं इहे खोड़ हिते खपनि थियूं। सरेआम हिते जेको आहे सो उन्हनि जी सेल पई थिए ऐं हिते पुलिस जी जेको आहे सो मंथली मुक़ररु थियल आहे। असां आला हुकुमनि खे मुतालबो था कयूं त इन शइ ते नोटिस वठी ऐं मंशियात बंदि कराई वञे। जीअं तव्हां शहरियुनि, सिविल सोसाइटी जे माण्हुनि ऐं क़ौम परस्तनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुनजो चवणु आहे त ठारूशाह में जेको आहे मंशियात जो आज़ार उहो जेको वधी वियो आहे। हुननि IG सिंध, SSP नौशरो फ़िरोज़ ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर ते जेके करप्ट ऑफिसर आहिनि पुलिस इंतिज़ामिया में उन्हनि खे हटाए करे हिते कंहिं फ़र्ज़ शनात ऑफिसर खे मुक़ररु कयो वञे जेको शहर खे मंशियात खां पाक करे। कैमरामैन खलील मुग़ल सां गॾु फराज मस्तोई, आवाज़ TV, ठारूशाह।